अज़ीज़ हेडलाइन सां ॾिठियूं बुलेटिन जी शुरुआत में ॼामशोरो मां ख़बर शामिल कंदासीं अव्हांखे ॿुधाईंदासीं करोड़नि रुपयनि जी करप्शन केसिस बावजूद वकास चना नसरत भुट्टो वोमइन यूनिवर्सटी सखर जो डायरेक्टर फनास मक़रर आहे। ख़बर अव्हां ताईं पहुचायूं पिया ॼामशोरो मां महेराण यूनिवर्सटी खैरपور ڪئمپس जे अॻूणे डेरी फनास वकास चना मथां 42 करोड़ रुपयनि जी करप्शन जा केस हलंदड़ आहिनि। सिंध हुकूमत वकास चना मथां मهربان आहे। बेगम नصرت भुट्टो यूनिवर्सिटी सखर जो डायरेक्टर फनास मुक़रर आहे। इन जा तफ़सील मालूम कंदासीं। असां सां गॾु टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे ॼामशोरो मां न्यूज़ जो रिपोर्टर अज़ीम बारिजो। जी अज़ीम, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल मानूर महेराण यूनिवर्सिटी जे खैरपुर कैंपस जो अॻूणो डिप्टी डायरेक्टर फनास वकास चना मथां 42 करोड़ रुपयनि जी करप्शन वारो मामरो हलंदड़ आहे, पर सिंध हुकूमत पारां जेको वकास चना ते ख़ासि महिरबान थी बेगम नसरत भुट्टो वोमइन यूनिवर्सिटी सखर में हिन वक़्तु डायरेक्टर फनास मुक़रर थियल आहे, जंहिं सियासी समाजी दोहिरनि पारां ग़लतीअ जो इज़हार कंदे वकास चना खिलाफ़ नेब खां कार्रवाई करण जो मुतालबो कयो। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त महेराण यूनिवर्सिटी खैरपुर कैंपस जो अॻूणो डिप्टी डायरेक्टर फनास ऐं मौजूदा बेगम नसरत भुट्टो वोमइन यूनिवर्सिटी सखर जो डायरेक्टर फनास वकास चना मथां जेको 42 करोड़ रुपए खां वधीक जेको करप्शन जो केस जेको एंटी करप्शन डायरेक्टर 2 जेको आहे मुर्तज़ा मेमण पारां जेको अहिड़ी मुकमल जांच करे चीफ सेक्रेटरी सिंध खे मोकिलियो, तंहिंखां वधीक कार्रवाई जो जेको उन जेके मंज़ूरी वरिती, जंहिंखां पोइ हिन वक़्त ताईं जेको उहो वकास चना ते जेको सिंध हुकूमत जेको ख़ासि महिरबानी थींदे बेगम नसरत भुट्टो वोमइन यूनिवर्सिटी में जेको डायरेक्टर फनास मुक़रर करे छॾियो। वकास चना जे मथां जेको हैदराबाद जे हुसैनाबाद वारे थाणे ते जेको स्टूडेंट वेलफेयर ऑफिसर जेको आहे गाज़ी खान पयार ते फिराते 2 करोड़नि जो जेको कूड़ा चेक ॾियण जा जेके केस दाख़िल थियल हुआ, जंहिंखां पोइ वकास चना खे जेको केस में जेको हुसैनाबाद पुलिस जेको गिरफ़्तार करे जेल मोकिले छॾियो, जंहिंखां पोइ कुझु 72 माण्हू जेके मिली जेको वकास चना जी जेको महेराण यूनिवर्सिटी जो वाइस चांसलर जेको असलम उकेलीअ सां हिकु डील करे जेको उते जेल अंदरि जेको हिकु स्टाम्प पेपर जेको उन ते साइनियूं कराए ॾिनूं, त उन चयो त मां तव्हांखे 5 करोड़ रुपया ॾींदुसि, जंहिंखां पोइ वकास चना जेको जेल खां आज़ाद थी महेराण यूनिवर्सिटी जे वाइस चांसलर असलम उकेलीअ खे जेके उहे 5 करोड़ रुपया ॾिना। सवाल उहो पैदा थिए थो त उहे पैसा जेके वापसि करणा हुआ त एंटी करप्शन जेकी जांच कंदड़ टीम उन ॾाढो पैसा जेको उन वटि जमा करणा, मगर ही जेको वकास चना जेके 72 माण्हू सां डील करे जेको 5 करोड़ रुपया जेके महेराण यूनिवर्सिटी जे वाइस चांसलर जेको असलम उकेलीअ जे हवाले कया, उहे पैसा ख़बर न आहे हिन वक़्तु जेके उहे किथे आहिनि, केॾा ख़र्च थी विया आहिनि, छा हिन वक़्तु बि जेको वकास चना जा जेके उहे ठहनि सखर जी जेके बेगम नसरत भुट्टो वोमइन यूनिवर्सिटी में डायरेक्टर फनास मुक़रर थियो, मगर हिन मथां जेको हिन वक़्तु बि जेको करोड़ रुपयनि जी जेकी करप्शन जो जेको केस हलंदड़ आहे ऐं एंटी करप्शन जो डायरेक्टर इंक्वायरी जेको 2 आहे मुर्तज़ा मेमण हिन जे ख़िलाफ़ जेको रिपोर्ट मुकमल करे जेको चीफ सेक्रेटरी खे हवाले कई, जेका पोइ चीफ सेक्रेटरी जेको खां मंज़ूरी वरिती, जेका पोइ चीफ सेक्रेटरी चयो त इहा जेके SSC मीटिंग में कई वञे 8 जनवरी ते जेकी SSC मीटिंग थी, उन में बि इन वकास चना जो केस जेको डायरेक्टर जेको एस्टेब्लिशमेंट जेको सोहेल कुरैशी जेको उन केस खे न खणियो, जेका पोइ हिन वक़्तु जेको उहो डायरेक्टर जेको एंटी करप्शन जो जेको उहो त उनजो प्रमोशन थी वियो, मगर हिन मथां जेको हिन वक़्तु बि 42 करोड़ रुपया जेको खैरपुर कैंपस में जेको उन में हिननि करप्शन कई, जंहिंमें डायरेक्टर फनास जेको अॻूणो जेको मुनीर शेख, उन खां अलावा महेराण यूनिवर्सिटी जो वाइस चांसलर जेको डॉक्टर असलम उकेली समेत 15 खां मथे जेके ऑफिसर आहिनि सॼे करप्शन वारे मामले में मास्टर माइंड जेको हो उहो वकास चना हो, जेको
मुख़्तलिफ़ जेके खैरपुर कैंपस जे फंडनि मां पैसा कढी उन्हनि खे पहुचाईंदो मगर हिन वक़्तु जेको इहा ज़रियनि वटां ॼाण मिली आहे त उन 42 करोड़नि मां जेको हिन जेको 5 करोड़ रुपया जेके आहिनि उहो वाइस चांसलर जे हवाले कया आहिनि मगर हिन वक़्तु बि जेको आहे सिंध हुकूमत उन शख़्स ते ख़ासि महिरबान थींदे बेगम नصرت भुट्टो वोमين जेकी यूनिवर्सटी सखर जो जेको डायरेक्टर मुक़रर थियल आहे जिते सियासी समाजी दूरी तौर इल्मी जेके आहिनि अदीब उन्हनि पारां गर्दीअ जो इज़हार करे नेब खां जेको जांच जो मुतालबो कयो आहे। जी ठीकु आहे अज़ीम बारिजो तफ़सील ॿुधाइण लाइ अव्हांजी वॾी महिरबानी। पीरी